नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त हुरनि जे रूहानी पेशवा हज़रत पीर साहिब पागारे गड़ग मगलो ते लखनि जे तइदाद में मुरीदनि खे ज़ियारत जो शरफ़ बख़्शियो आहे। पीर पागारे जमायत खे ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क ॾुखे वक़्त मां गुज़री रहियो आहे, उन लाइ मुल्क जी सलामत लाइ सभु दुआऊं घुरो। पीर साहिब पागारे ख़िताब में चयो त मुल्क अंदरि डैम ठाहिणु ज़रूरी आहिनि ऐं ईंदड़ 5 सालनि में डैम न ठहिया त पाणी पीअण लाइ बि न मिलंदो। पीर साहिब पागारे चयो त पाड़े वारनि जो ख़्यालु करियो ऐं मज़लूम माण्हुनि सां शफ़क़त सां पेश अचो। इहो पीर साहिब पागारे जो ख़िताब हो गड़ग बंगुले ते, जिथे पीर पागारे लखनि जे तइदाद में मुरीदनि खे ज़ियारत जो शरफ़ बख़्शियो। GDA पीर साहिब पागारे पारां खिपरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 72 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवाणे खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा, जंहिंजो इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़क़ीर हाजी मंठा राजड़ किंगरी मोटर्स मीरपुर ख़ास। GDA पीर साहिब पागारे तरफ़ां खिपरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 72 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवाणे खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ही ॿई उमार अवाम जा हरॾोखी ऐं हरदिल अज़ीज़ इंसान आहिनि। संदन कामयाबी तव्हां ऐं असां सभिनी जी कामयाबी आहे। संदन इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़क़ीर हाजी हुसैन हिंगोरो अॻवान मुस्लिम लीग फंक्शनल तहलको खिपरो। GDA पारां नामज़द कयल उम्मीदवार PS 72 काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवाणे खे 25 जुलाई ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अॻवान जी कामयाबी हितां जे ॾुतिरियल तबिके ऐं इलाइक़े जे माण्हुनि जी ख़ुशहाली आहे। संदन इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी मुख़लिस जो सबूत ॾींदा। पारां निसार अहमद राजड़ ऐं फयाज़ अहमद राजड़ तहलको खिपरो।